पानी नाए जो भला पानी नाए जो भला पानी नाए जो भला पानी जो पानी जो हिन वक्त हाजी नूर मोहम्मद गोपांग में ही तव्हां जेके ॾिसो पिया मुंहिंजे साम्हूं जेके ॿारड़ा मटरो खणियो बीठा आहिनि, ज़ुल्म ऐं भरभेदो राज तव्हांखे ॾिसणो आहे त सिंध में हलिया अचो ऐं ख़ासि करे हाजी नूर मोहम्मद गोपांग में हलिया अचो, जिते करबला लॻी पई आहे, जिते पाणी पीअण लाइ कोन्हे, झुक लाइ परेशानी ॻोठाणा जेके पाणी लाइ तरसनि पिया, ना घर जो कमु कराए सघनि था, ना वेंची सघनि था। ही ॿारनि जी कंडीशन तव्हां ॾिसी सघो था ऐं हिनखे तक़रीबन काफ़ी टाइम थियो आहे रड़ियूं करियूं पिया, पर केरु ॿुधण वारो सुणण वारो कोन्हे, कानून का शइ कोन्हे। हिते एॾो ज़ुल्म बरबर राज थी आहे। कल्ह दादू में जेका नंढड़ा मासूम ॿार हुआ 4 ॾींहं मस्जिद में अलाह साईं खे दान ॾियण विया आहिनि। इहा पोज़ीशन लॻी पई आहे असांजे हिते सिंध में, त केॾांहुं वञूं, छा करियूं, कंहिंखे चऊं। हाणे ही पाणी पीअण लाइ यार अजीब ॻाल्हि आहे, हिते पाणी पीअण लाइ कोन्हे। जबल ते मथां वेठल आहिनि, दर जो जेको पाणी एतिरो ख़तरनाक पाणी छा निकिरे थो, दर जो पाणी जो ही पंहिंजो घर जो कमु नथा कराए सघनि। उहो कमु कराइनि था त फाटियो वञे, सिमट ई फाटियो वञे, एॾो ख़तरनाक पाणी आहे। ऐं बिल्कुलु जबल हेठि लहंदा उन पासे में जेको पाणी जेको मिठा जरियो अचे थो, उते जेके आहिनि ॾोॾा बिराजा तेलू रखंदा आहिनि, बासर 2 पुलिस वारा आहिनि, सिपाही आहिनि, ऐं हुनजो जेको चाचू वाला मामू आहे उहो जेको आहे माना कब्ज़े करण जी कोशिशि पियो करे। ऐं उन बार बार IG DIG SP सभिनी खे शिकायतूं ॾियण जे बावजूदि कोई बि नोटिस असां कोई DC की एप्लीकेशन ॾिनी आहे, SC की एप्लीकेशन ॾिनी आहे, मुख़्तियार कार की एप्लीकेशन ॾिनी आहे, पर केरु ॿुधण न सुणण वारो कोन्हे हिन ॻोठाणनि खे पाणी फराहम करे। माना ही यज़ीज़ी दौर आहे ऐं यज़ीज़ी हुकुमरानी आहे जेके हिन ॻोठाणनि जो पाणी बंदि करे वेठा आहिनि। ऐं उन यज़ीज़नि जी अञा उहे ताक़तवर बणियल आहिनि जी करबला में ताक़त बणिया, जेके मुफ्ती आलम जे फतवा मौला हुसैन जारी कई, ही बि ईअं जेके हिननि ते माना जेको हावी लॻा पिया आहिनि ऐं उन केरु चवण वारो कोन्हे। माना हिन मां ज़ाहिर आहे यज़ीज़ी हुकूमत आहे। जेकॾहिं हुसैनी हुजे हा, जेकॾहिं मुस्लमान हुजनि हा, घटि में घटि पाणी बंदि कोन कंदा। पाणी बंदि सिर्फ़ु यज़ीज़ करे सघे थो, ॿियो केरु ई नथो करे सघे। हेॾी ज़ुल्म भर थियो राज। अचो त के ॿारड़े खां पुछूं था हुनजो छा नालो छा आहे तुंहिंजो बाबा? ज़हीर। केॾा पियो वञी तूं? पानी भरण। कंहिंजो पुटु आहीं? मंज़ूर जो। पाणी किथां भरण वेंदो आहीं? 3 किलोमीटर परे। 3 किलोमीटर परे। पोइ तुंहिंजे घर में भाउ वॾो कोन्हे? न। ऐं पे तुंहिंजो कम ते वेंदो आहे। पाणी तूं भरींदो आहीं? हा। घणे चक्कर भरण वेंदो आहीं? 2 चक्कर। 2 चक्कर। हिकिड़ो सुबुह जो ॿियो शाम जो? हा। पोइ सी कोन थो लॻे बाबा तोखे? सी लॻे थो। सी लॻे, सुठो पातल तोखे कोन्हे? दादाली के मटरो खणी केॾा पियो वञी? पानी दा किथां पाणी भरींदा आहियो? 3 किलोमीटर परे आहे। 3 किलोमीटर परे पंधु करे वेंदा आहियो? पोइ घणा ट्रिप भरींदा आहियो तव्हां? 2 टाइम भरींदा आहियूं। 2 टाइम भरींदा आहियो। पोइ सी कोन थो लॻे तव्हांखे? पोइ हा लॻे थो। पोइ हाणे ताईं छा था चयो तव्हांजे ॻोठे पाणी अचे? पाणी कीअं बंदि कयो आहे तव्हांजो? पाणी ॾुधनि बंदि कयो? उहो वजह थोरो। उहो वजह जे बंदि कयो आहे पाणी? हा। नालो छा आहे? जुल्फा। हाँ? जुल्फा। ये मटर खणी केॾा पई वञी? पानी भरण। किथां भरींदी? 3 किलोमीटर परे। 3 किलोमीटर परे? घणो टाइम पाणी भरींदी? 2 टाइम। 2 टाइम। अम्मा सी कोन थो लॻे तोखे? सी लॻे थो? साईं अब्दुल गनी नालो आहे। ऐं मसलो इहो आहे जे 50 साल खां वठी असांजा नलका लॻल आहिनि, पुराणे ज़माने खां वठी। ऐं उन्हनि कब्ज़ो करे पाणी पुलिस जे माना उन्हनि जा 2 आहिनि पुलिस वारा, उहे माना राति ॾींहुं बीठा आहिनि पिया उते लठ खणियो ऐं नलका पटे ऐं कमु लाहे असांजो इहो ॿारड़ा वीचारा ॾिसो पिया, इहो पाणी भरे ईंदा आहिनि, इहो पोइ पींदा आहिनि। उते जबल लॻो पियो आहे, असां वटि पाणी जी किल्लत लॻी पई आहे वॾी। साईं इहो असां ते को महिरबानी करियो, सरकार खे खपे त असांखे पाणी जो मसलो इहो हल कराए ॾीन। मिठो पाणी आहे, हिते खारो पाणी आहे साईं। असीं न को कपिड़ा धोऊं, न को असीं परे खां वेंदा आहियूं कपिड़ा धोअण, पोइ टाइम लॻियो वञे। असांजा ही हाल लॻा पिया आहिनि। महिरबानी पुॼे त असां ते इहो कुर्ब करे।